नाज़रीन, फुलजी स्टेशन में प्रोफेसर अजमल सावंत के कातिलनि की गिरफ़्तारी लाइ सियासी समाजी तंज़ीमुनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब अॻियां धरणो हंयो वियो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ जो रिपोर्टर सुहेल सोमरो। जी सुहेल। जी, सिंध में केबेलाई झड़न खिलाफ शहीद अजमल सावंत के कत्ल खिलाफ फुलजी शहर में सियासी समाजी तंज़ीमुनि, सहाफ़ियुनि ऐं शागिर्दनि पारां उस्तादनि पारां एहतिजाज कयो पियो वञे। अचो त एहतिजाज करण जा वीचार ॿुधूं, उन्हनि जो छा चवणु आहे। शहीद अजमल जड़ा प्रोफेसर जेके इन सिंध जो सिंधे नौजवाननि जो सरमायो हुआ। ही कबीलाई झेड़ा ॼणा असांजे सिंध के शऊर के क़त्ल किया वियो आहे ऐं जेको एहतिजाज रखियो वियो आहे उन में सब सियासी समाजी अदबी तंज़ीमूं, सहाफ़ी ऐं नौजवान शागिर्द सरापा एहतिजाज आहिनि। उन्हनि जो इहो मुतालबो आहे त शहीद के कातिलनि के गिरफ़्तार करे। अजमल सावंत एक अज़ीम तालीमदान, एक अज़ीम इंसान ऐं सिंध जी शान, उनके बेदर्दी से कत्ल किया वियो। ही सिंध के मुस्तक़बिल जो कत्ल है, ही सिंध धरती जो कत्ल है, ये असांजी तालीम जो कत्ल है। एक अड़ो मानू जैसे सजी दुनिया मने पी उनके बेदर्दी से कत्ल। असां गुजारिश था क्यों आला हकाम के त मेहरबानी करे हिन जा जेके भी कातिल आहिनि उनके गिरफ्तार करे। प्रोफेसर अजमल हिकड़ी तालीमी यूनिवर्सिटी हुयो जैसे कत्ल करे उन यूनिवर्सिटी जा इं समझो तो हमेशा लाइ ॼण दरबंद किया विया। कबाइली झेड़ा हन, यो सिंध धरती के खत्म करने की साजिश है, सिंधी मानन के खत्म करने की साजिश है। खुदारा पंजे कौम की खिदमत कयो, सिंध धरती के बचायो। ये सरदारी निज़ाम जो है सो इन्हनि खे कत्ल कराइण में ही मुलवस आहिनि। मेहरबानी करे पंहिंजे सिंधी भाइरनि जो एक इंसान जो कत्ल। ये वहाँ एहतिजाज कंदड़नि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। एहतिजाज कंदड़नि जो इहो चवणु आहे त सिंध में जेके केबेलाई झेड़ा आहिनि उहा हिकु सिंध लाइ साज़िश आहे। असीं उन साज़िश खे रद्द कयूं था। सिंध में केबेलाई झेड़नि जो ख़ात्मो आंदो वञे ऐं शहीद अजमल सावंत जेको हिकु तइलीम दोस्त हुयो उनजो बेरहमानो जेको कत्ल आहे असीं उनजी मज़म्मत कयूं था ऐं असीं मुतालबो कयूं था त शहीद अजमल सावंत जे कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। कैमरामैन वसीम पवन सां गॾु सुहेल सुमरो, आवाज़ टीवी न्यूज़, फुलजी स्टेशन।